उमरकोट में वाक़िया कंदासीं। उमरकोट की अदालत ज़मींदार ते कैद करण जो इल्ज़ाम लगाईंदड़ 55 हारिन के 20,000 रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। पुलिस पारां ज़रई ज़मीन ते छापे दौरान बाज़ियाब करायल 55 हारिन खे अदालत में पेश कयो वियो। ॿुधणीअ दौरान अदालत पुलिस खां पुछाणो कयो त छा हारी वाकई ज़मींदार अली गुल खासकेली वटि कैद हुआ। पुलिस जवाब ॾिनो त छापे दौरान को भी हारी कैद न हो, सब हारी पंहिंजनि घरनि में वेठल हुआ। अदालत तरफा कूड़ ॻाल्हाइण ते भील ऐं कोली बिरादरी जे हारिन 20,000 रुपया दंड विधो वियो आहे। पुलिस पारां हारी ढोलू, भोरू, दोदू, राणो ऐं ॿिनि खे बाज़ियाब करायो, जिन खे अदालत में पेश कयो वियो। उमरकोट में ब्रेकिंग न्यूज़ हवास शेयर कई पिया। उमरकोट की अदालत ज़मींदार ते कैद करण जो इल्ज़ाम लगाईंदड़ 55 हारिन के 20,000 रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। पुलिस पारां ज़रई ज़मीन ते छापे दौरान बाज़ियाब करायल 55 हारिन खे अदालत में पेश कयो वियो। ॿुधणीअ दौरान अदालत पुलिस खां पुछाणो कयो त छा हारी वाकई ज़मींदार अली कुल खासकेली वटि कैद हुआ। पुलिस जवाब ॾिनो त छापे दौरान को भी हारी कैद न हो, सब हारी पंहिंजनि घरनि में वेठल हुआ। अदालत तरफा कूड़ ॻाल्हाइण ते भील ऐं कोली बिरादरी जे हारिन खे 20,000 रुपया दंड विधो वियो आहे। पुलिस पारां हारी ढोलू, भोरू, दोदो, राणो ऐं ॿिनि खे बाज़ियाब करायो वियो हो, जिन खे अदालत में पेश कयो वियो। उमरकोट में वाक़िया कई पिया। उमरकोट की अदालत ज़मींदार ते कैद करण जो इल्ज़ाम लगाईंदड़ 55 हारिन के 20,000 रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी आहे। पुलिस पारां ज़रई ज़मीन ते छापे दौरान बाज़ियाब करायल 55 हारिन खे अदालत में पेश कयो वियो आहे। ॿुधणीअ दौरान अदालत पुलिस खां पुछाणो कयो त छा हारी वाकई ज़मींदार अली कुल खासकेली वटि कैद हुआ। पुलिस जवाब ॾिनो त छापे दौरान को भी हारी कैद न हो, सब हारी पंहिंजनि घरनि में वेठल हुआ। अदालत तरफा कूड़ ॻाल्हाइण ते भील ऐं कोली बिरादरी जे हारिन खे 20,000 दंड रुपया विधी छॾियो। पुलिस पारां हारी ढोलू, भोरू, दोदू, राणो ऐं ॿिनि खे बाज़ियाब करायो वियो, जिन खे अदालत में पेश कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। उमरकोट में धरती टीवी जे रिपोर्टर सुहेल कुंभार का। जी सुहेल, आगा कजो। जी बिल्कुल तव्हां ॿुधाईंदा त अमरकोट जी सेशन जज जी अदालत में हारी कमाल भील ऐं हारी शर्मती राधा ॻाल्हि ढोलो भील जेके धारदार दरख़्वास्त दाख़िल कराए जेके अदालत में मौक़ूफ़ इख्तियार कयो जेके असां जेके हारी आहिनि उहो ज़मींदार अली गुल खासकेली जी निजी जेके जेलनि में कैद आहिनि। उन खां पोइ जेके अदालती हुकम ते जेके कुंडरी थाणे जी पुलिस कुंडरी वेझो जेके ज़मींदार अली गुल खासकेली ऐं नबीसर रोड थाणे जी पुलिस दड़ेलो वेझो जेके साॻियो ज़मींदार अली गुल खासकेली ज़रई ज़मीन ते छापो हणी टेवी जेके नबीसर रोड पुलिस हारी बाज़ियाब कराए, 32 जेके हारी आहिनि उहो कुंडरी पुलिस बाज़ियाब कराए, 25 टोटल 55 हारिन खे जेके अॼु कुंडरी ऐं नबीसर रोड थाणे जी पुलिस अमरकोट जी सेशन जज अदालत में पेश कयो। अदालत जेके आहिनि उहो हारिन खे अदालत में पेश कयो। उन खां पोइ जेके अदालत पुलिस खां इहो पुछियो छा हारी निजी जेलनि में कैद हुआ, त पुलिस जेके मौक़ूफ़ इख्तियार कयो त असांजे छापे हणण वक़्तु जेके हारी आहिनि उहो पंहिंजे घरनि में आज़ादी सां वेठल आहे। अदालत पारां जेके हारिन खे जेके अदालत में कूड़ ॻाल्हाइण ऐं जेके कूड़ी दरख़्वास्त ॾियण ते जेके उहो हिकिड़े आहे 32 हारिन ते जेके 20,000 ऐं जेके 23 हारी हुआ उन्हनि ते 15,000 दंड विझी छॾियो। फौरी तौर जेके अदालत हारिन खे दंड जमा करण जो हुकुम तव्हां ॿुधाईंदा हलो त जेके हारिन इहे जेके दरख़्वास्त ॾिनी त असां जेके घर भाती आहिनि उहे ज़मींदार अली गुल खासकेली वटि कैद आहिनि। जॾहिं पुलिस अदालत खे ॿुधाए त हारी जेके कैद न पंहिंजे जेके घरनि में आज़ाद वेठल आहे। तव्हांखे ॿुधाईंदो आज़ाद थियल हारिन में जेके भूरो कोली, दोदो, शर्मती प्रेमी, जामी ऐं जेके मासूम ॿार आहिनि उहो बि शामिल आहिनि। ॿिए पासे जेके अदालत दंड हणण खां पोइ जेके हारिन खे पंहिंजी मर्ज़ी मूजिब ज़िंदगी गुज़ारण जो जेके हुकम ॾेई छॾियो। उन खां पोइ जेके हारी जॾहिं अदालत खां ॿाहिरि निकिता ज़मींदार अली गुल खासकेली जे साथियुनि तरफ़ां हथियार खणे जेके हारिन खे अॻु वठण जी कोशिशि कई वई, हारिन खे खणण जी कोशिशि कई वई त हारिन जे मासूम ॿारनि में रड़ियूं ऐं कीकाट पइजी आहे। जेके मासूम ॿार हुआ औरतूं इहो डोड़ी जेके वापसि अदालत जे गेट में हली वयूं। हारिन इहो चयो त ज़मींदार जे ज़ुल्मनि खां तंग थी असां अदालत जो गेट खुड़कायो। अॼु अदालत असांखे दंड हणी पंहिंजी मर्ज़ी मूजिब ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त ॾिनी आहे, पर जेके ज़मींदार जा माण्हू अदालत जे ॿाहिरि बीठा आहिनि असांखे निकिरनि नथा ॾियनि। हिन महिल जेको हारी आहिनि उहो अदालत खां ॿाहिरि थी अमरकोट प्रेस क्लब खे पहुतल जिते हू ज़मींदार जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतियात करे रहिया आहिनि। ज़मींदार जा माण्हू आहिनि हारिन जे पोयां हलनि पिया। हारिन खे जेके आहिनि उहो हारिन जो ख़र्चो ज़ाहिर कयो आहे। हितां निकिरण खां पोइ ज़मींदार जा माण्हू असांखे अगवा करे या जेके आहिनि असांखे मारे छॾींदा। जी